नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। योम मई 1 मई मज़दूरनि जे आलमी दिहाड़े तौरु सॼी दुनिया जे अंदरि मल्हायो वञे थो। शिकागो जे शहीदनि खे अॼोके ॾींहं ते भेटा पेश कई वञे थी पई ऐं ही योम मई जो जेको ॾिहाड़ो आहे, मज़दूरनि जी जेका तहरीक आहे, मज़दूरनि जी तहरीक उन वक़्तु जेका आहे उन उभार उन में आयो जॾहिं सरमाएदार जेको आहे उहो मज़दूरनि सां उन्हनि ज़्यादतियूं करणु शुरू कयूं ऐं पोइ हिकिड़े दौर जे अंदरि असां ॾिसूं था त फर्स्ट इंटरनेशनल जो बुनियादु पए थो लंडन में ऐं उन खां बाद में सेकंड इंटरनेशनल जो बुनियादु पेरिस में पए थो ऐं हितां कम्युनिस्ट पार्टी जो बुनियादु पए थो ऐं अॻिते हली कम्युनिस्ट पार्टी ऑफ सोवियत यूनियन 1917 जो असां अक्टूबर इनकलाब ॾिसूं था। 70 सालनि खां पोइ उहो इनकलाब जेको आहे ड्रही पट पए थो पियो, पर मार्क्सिज़म जी जेका थ्योरी आहे उहा अॼु ॾींहं ताईं उन थ्योरी जे अंदरि जेको आहे जेका मज़दूरनि जी ॻाल्हि कयल आहे, सोशलिज़म जी ॻाल्हि थियल आहे, उहा अॼु ॾींहं सूधो उनजो हिकिड़ो वॾो इम्पैक्ट आहे। अॼोके प्रोग्राम में पाण योम मई यानी मज़दूरनि जे आलमी ॾिहाड़े सां गॾोगॾु खाॿी धुर जी जेका सियासत रही आहे, ख़ासि तौर ते सोवियत यूनियन जे फॉल डाउन खां पोइ उहा माठी छो थी, अॼोके प्रोग्राम में पाण उनजो बि तजियो पेश कंदासीं। प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सियासी कारकुन आहिनि, तजिए निगार आहिनि अमानुल्लाह शेख साहब। अमानुल्लाह शेख साहब जो पंहिंजो बि नेशनलिस्ट मूवमेंट खाॿी धुर जी सियासत सां तालुक़ु रहियो आहे ऐं हुन वन यूनिट जी तहरीक हुजे या ॿियूं जेके तहरीकूं आहिनि उन में अमानुल्लाह शेख साहब जो हिकिड़ो कुलीदी रोल आहे। अॼोके प्रोग्राम में पाण उन ते बि डिस्कस कंदासूं। अमानुल्लाह शेख साहब खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। अमानुल्लाह साहब, अॼु योम मई मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो आहे। सॼी दुनिया जे अंदरि मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वञे थो पियो। मज़दूर जी ॻाल्हि कई वञे थी, पर मज़दूर जी ॿिए पासे ॾिसूं था त सरमाएदाराणे निज़ाम जे अंदरि जेको मज़दूरनि जो इस्तेहसाल आहे उहो अॼु बि जारी आहे। अगरि ॾिसो न, हर हिकु दौरु हूंदो आहे उहो पंहिंजा असर नक्श छॾे रवानो थी वेंदो आहे, पोइ उन दौर जी पैरवी न करे सघिबी आहे, उन दौर मां पिराइबो आहे। असां सां मसइलो आहे, जीअं तव्हां सोवियत यूनियन जे इनकलाब जी ॻाल्हि करे वियो, ॿिए फर्स्ट इंटरनेशनल जी, सेकंड इंटरनेशनल जी, इन्हनि सभिनी जी असां हिते जेको आहे सो शिकागो जे शहीदनि खे हर साल भेटा पेश कंदा आहियूं। इन खां अॻिते न वधंदा आहियूं त शिकागो जे शहीदनि छा ते मज़ाहिमत कई, जीअं तव्हां ॿुधाए वियो त छा ते मज़ाहिमत कयूं, उहा मज़ाहिमत कयूं, उन मज़ाहिमत मां छा हासिलु कयो ऐं हाणे छा थियणु खपे। असां हाणे थियणु छा खपे में न आहियूं। असां माज़ीअ में शिकागो जे शहीदनि ई वॾो जेको आहे कारनामो सर अंजाम ॾिनो, पंहिंजे सिर जूं सटूं ॾिनो। पर सुवाल आहे त छो ईअं थियो आहे पाकिस्तान में? पाकिस्तान में दरअसल हिकिड़ो अलमियो आहे, उहो हिते आहे त लेफ्ट जी सॼी पॉलिटिक्स जेका आहे सा अक़ीदत परस्तीअ में आहे। क़ौम परस्त हुजे, लेफ्ट हुजे, असां अक़ीदत परस्त आहियूं। असां शयुनि जी एनालिसिस अकॉर्डिंग टू द सिचुएशन, माना जेके मौरूज़ी हालतूं आहिनि उन मुताबिक़ करण खां घबराईंदा आहियूं। छो त उन में असांखे बि पंहिंजो शिकिल आईने में नज़र ईंदी आहे त असांजो हुन में कहिड़ो रोल थो जुड़े पियो। इन करे हिन वक़्तु जेको हिते असां ॾिसूं था, जेका क़ौमी तहरीकुनि खे छॾे, पर जेका लेफ्ट जी मज़दूर तहरीक आहे उहा बि कसम कुर्सीअ जी हालत में आहे। अॼु मां चौधारी नज़र फेराए वियुमि ऐं कुझु दोस्तनि सां बि राब्तो कयुमि त इहा ख़बर पई त किथे मेड़ाका था थियनि पिया। उन में शिकागो जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश कयो वेंदो, वरी सुभाणे शिकागो जा शहीद विसरी वेंदा। इहो विसरी वञण जो मसइलो आहे असां वटि। असां वटि जेको विसारे था छॾियूं पिया। असां पाकिस्तान में ऑल ओवर द पाकिस्तान वॾे में वॾो मसइलो थियो आहे त हिते सनअतकारी उन नमूने थी न जीअं शहरी सोसाइटीअ में या जीअं बोर्जवाज़ी क्लास इंडिया में पैदा थियो, उहो हिते पैदा ई न थियो। हिते जेके इंडस्ट्रियलिस्ट आया, सभु ॿाहिरां आया, उन्हनि अचे हिते जेको आहे मज़दूर सस्ते मज़दूर ते ज़ोर ॾिनो। बाक़ी उन्हनि जे हक़नि जे लाइ न उहे जेके यूनियन ठहियूं, न एॾो मुतहरिक रहियूं। उहे बि मुतालबनि ताईं वधि में वधि मां ॾिसां थो त उहे मुतहरिक रहियूं। मुतालबनि ते त ड्रेस पंहिंजो वर्दी मिलणु खपे, पघार मिलणु खपे, पर ईअं कॾहिं न थियो त उन्हनि सभिनी यूनियन या उन्हनि जी यूनियन जी वॾे में वॾो जेको सरबराह हिते हुई सा कम्युनिस्ट पार्टी, त उन्हनि हिते सिस्टम खे चेंज करण जी ॻाल्हि कई। सिस्टम जी चेंज ॻाल्हि न कयूं। सिस्टम जे बजाए हुननि चयो त इहो असांखे थोरो घणो जेके मुतालबा जेके जंहिंखे आउं NGO कल्चर जी हिकिड़ी बिगड़ियल सूरत चवंदो आहियां,
उहे हलंदा रहिया। अॼु तव्हां ॾिसो त हिते जंहिं मुल्क में वेठा आहियूं उते मज़दूर तहरीक हुजे, हारी तहरीक हुजे, उहा कसम परसीअ जी हालत में आहे। हारनि जी तहरीकुनि जो इहो हाल आहे त हारी तहरीकूं जेके आहिनि हाणे उन्हनि ते उहे अबा ॾाढा बणिया वेठा आहिनि, मुतालबनि ताईं महदूद आहिनि। मज़दूरनि जी तहरीकूं मुतालबनि ताईं महदूद आहिनि। छो त जंहिं मिडिल क्लास खे या जंहिं शऊरी माण्हूअ खे मुतहरिक हुअणु खपे उहे बि हाणे अक़ीदे में मुब्तला आहिनि। हिते हिन मुल्क में वॾे में वॾो अलमियो इहो आहे त हिते इंडस्ट्रियलाइज़ेशन जीअं थियणु खपे ईअं थी कान्हे का। अॼु ख़ुदि इंडस्ट्रियलाइज़ेशन सनअतकारी जेका आहे तबाही ऐं बर्बादीअ जे दौर में आहे। इन हालत ते पहुता आहियूं त यूनियन साज़ी बि हाणे जेको आहे सो ईअं मामले में थी हले पई ऐं सनअतकार जेको वेठो आहे, कारखाने जो मालिक वेठो आहे, उहो पंहिंजे मर्ज़ीअ सां मज़दूरनि खे भर्ती थो करे टी दौर जे मार्फत। इन्हनि सभिनी शयुनि खे असां ओवरव्यू करण लाइ तयारी कोन कयूं। ॿियो असां वटि जेको आहे इहो इंटरनेशनल तस्वुरु आहे त मज़दूर जितां बि सस्तो मिले, सरमाएदार खे मज़दूर सस्तो मिलंदो आहे। छो अहिड़ा थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ जे माण्हुनि खे हिननि खे ॿियनि खे रोज़गार ॾींदा आहिनि? छो त उहो हुतां जो लोकल जेको आहे मज़दूर जे पोरियत जे मुक़ाबले में हिननि खे वधीक पंहिंजो सस्तो पवंदो आहे। हिते हिन मुल्क में बि इहो ई अलमियो आहे। उन मुल्क में अलमियो आहे उन्हनि खे का बि मज़बूत पॉलिटिकल पार्टी, मज़बूत ऑर्गेनाइज़ेशन उहा चैलेंज करण जे लाइ कोन्हे का। तंहिंजे करे असांखे 1 मई जे हवाले सां ही भली जलसा जुलूस हुजनि पर रिव्यू बि करणु खपे, नज़रसानी बि करणु खपे त आख़िर हुननि कहिड़ी जदोजहद कई, अॼु असां हिते किथे बीठा आहियूं। जीअं तव्हां सोवियत यूनियन जो इशारो कयो, सोवियत यूनियन जे तितर बितर थियण खां या ड्रहण खां पोइ, मिसमार थियण खां पोइ असां शामे ग़रीबा पढ़ण में वेही रहियासीं। इहो न सोचियोसीं त सोवियत यूनियन छो टुटो, कहिड़ा सबब, कहिड़ा असबाब, या साॻी ॻाल्हि लागू थी थिए तव्हांजे मज़दूर तहरीकनि ते। मज़दूर तहरीकनि ते लागू थिए जेके असां जहिड़ा हाणे माण्हू जेके तंग बायद जंग बायद में पहुता आहियूं त असां त चऊं था हाणे महिरबानी करे सभिनी सूबनि में इंक्लूडिंग सिंध जिते किथे परमिट जेको आहे लागू कयो त ख़बर पए त केरु कंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त थो करे, केरु कंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त थो करे। शेख साहब, जीअं तव्हां चयो त हिन सॼी तहरीक खे ओवरव्यू करण जी ज़रूरत आहे ऐं उन जो असांखे हिकिड़ो अणधुरे नमूने तजियो करणो पवंदो। जीअं तव्हां सोवियत यूनियन जो मिसाल ॾिनो त सोवियत यूनियन फॉल डाउन छो थियो, उनजा सबब कहिड़ा हुया, पाकिस्तान जे अंदरि कम्युनिस्ट या खाबीधुर जी सियासत, मज़दूर तहरीकूं, हारी तहरीकूं, उहे छो नाकाम थियूं या उन्हनि जो असांखे केतिरो फ़ाइदो थियो। पाण जेकॾहिं पाकिस्तान जे अंदरि कम्युनिस्ट तहरीक जो जाइज़ो वठूं, असां ॾिसूं था त उन में सजाद ज़हीर खां वठी सोभो गयान चंदाणी, ॼाम साकी, खोड़ सारा काज़ी फैज़ मोहम्मद, ॿिया नाला ॾिसण में अचनि था। हैदराबाद जतोई जो नालो बि ॻणाए सघिजे थो पियो। छा सबबु आहे पाकिस्तान जे अंदरि शानदार तहरीकूं हलियूं, उन्हनि जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन बि हुयो। रावलपिंडी साज़िश केस जो बि मिसाल पेश करे सघिजे थो, हैदराबाद साज़िश केस, ॼाम साकी केस। सबबु छा आहे, उहे तहरीकूं उन्हनि कामयाबी छो कोन हासिलु कई? अदा हिन में मां पहिरियों तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां लेनिन जो। लेनिन जॾहिं इनकलाब खे परसूबे कयो, माना अॻिते वधाई पे अक्टूबर इनकलाब खे, या रशिया में हिकु इनकलाब कयां थो त लेनिन हिकु ज़बरदस्त ॻाल्हि कई जंहिंजी सॼे यूरोप मुखालफ़त कई। लेनिन चयो त जिते असां इनकलाब जे लाइ कोशिशि था कयूं पिया, उन इनकलाब में उते जेको आहे वॾे में वॾो क़ौमुनि जो मसइलो आहे, क़ौमी मसइला आहिनि, उते क़ौमूं थियूं रहनि पई जिते असां था इनकलाब लाइ कोशिशि कयूं। तंहिंजे करे क़ौमुनि खे राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन मिलणु घुरिजे ऐं उन सेल्फ डिटर्मिनेशन जे बुनियाद ते ई तव्हां ॾिठो त सोवियत यूनियन जॾहिं टुटो त एॾी का वॾी खून रेज़ी या एॾी का वॾी लड़ाई कान लॻी, बसि बाबा आइन में आहे, ठीकु आहे, तव्हां पंहिंजा हक़ वठो। त लेनिन एॾो ॾाहो हो। मसइलो असांजे हिते जेके कम्युनिस्ट आया दोस्त, सजाद ज़हीर नोट आओ, वॾो आलिम माण्हू हो, वॾो सम्झ भरियो माण्हू हो, ऐं हिन में का शक कान्हे, को शक कोन्हे को। हुन खां सवाइ तव्हां हसन नासर जो नालो बि खणी था सघूं, ॼाम साकी थियो, सोभो ज्ञान चंदाणी थियो, पर हिते बि कम्युनिस्ट पार्टीअ ते जॾहिं असांजे ॿाहिरियनि दोस्तनि जी डोमिनेशन थी त उहे हिन क़ौमी सुवाल खे हिते हिननि खयो ई कोन। उनजे करे कम्युनिस्ट पार्टी जेको आहे सो महमजोई में पइजी वई। जीअं पिंडी रावलपिंडी केस, साज़िश केस आहे,
इहो घणो करे के कम्युनिस्ट दोस्त चवंदा आहिनि त इहो असांजे ख़िलाफ़ु साज़िशी। मां चवंदो आहियां न, इहा जेका आई बज़ाते ख़ुदि जेका हिकिड़ी मुहिम जो ई हुई ऐं हिन मुहिम जो ई अॻिते हली असांखे वधीक नुक़सानु ॾिनो। ऐं अॼु ताईं कम्युनिस्ट पार्टी जेका आहे सा पंहिंजे पेरनि ते बीहे ई कान थी पई। कम्युनिस्ट पार्टी जा नंढा नंढा जेके आहिनि पितका हिसा आहिनि ऐं उहे पाण खे बि रिव्यू करण लाइ तयारु कोन्हनि के। असां सां दोस्त मूं सां वेहंदा आहिनि, मां चवंदो आहियां त बाबा महिरबानी करे पाण खे रिव्यू कयो। मां अमान लाइ शेख बि पंहिंजो रिव्यू कयां त मां हिन 74-75 सालनि में कहिड़ो हासिलु कयो आहे, कहिड़ो मां विञायो आहे ऐं मुंहिंजो हाणे रोल कहिड़ो थो बणिजे पियो। इन करे जेसि ताईं असीं हिननि ते रिव्यू न कंदासीं तेसि ताईं असांखे हिते कम्युनिस्ट पार्टीअ जो रोल बि न ईंदो नज़र। ऐं अञा बि चिटो थो कयां पियो त इहा मूंखे ॻाल्हि शोभे सावड़ थी त जॾहिं इहो क़ौमी सुवाल कम्युनिस्ट पार्टी में डिस्कस में आयो तॾहिं उते दोस्तनि इहा ॻाल्हि कई त जॾहिं इनकलाब ईंदो त क़ौमी सुवाल अज़ ख़ुदि हल थी वेंदो। माना क़ौमी सुवाल हिन वक़्तु क़ौमी सुवाल खे न खणूं। जीअं असांजा दोस्त के चवंदा आहिनि त हिन वक़्तु फ़िलहालु जेको आहे क़ौमी हक़ वठूं, बाक़ी मुआशी हक़ इक़्तिसादी हक़ बाद में ॻाल्हि कबी। इन ॾिफेड़ में हथ विझण सां छा थींदो, सिंधी क़ौम जो जेको आहे ॿधीअ में टुटंदी। ॿधी बुनियादु थींदो आहे क़ौमी शिनाख़्त सां गॾु मुआशी मफ़ादनि जे बुनियाद ते। अफ़सोस इहो आहे त क़ौमी जेको आहे कम्युनिस्ट पार्टी इन ॻाल्हि खे सम्झी न सघी। अॼु बि कम्युनिस्ट पार्टीअ जे दोस्तनि सां मां वेहंदो आहियां त लिप सर्विस तौरु इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि या क़ौम परस्तीअ जो जेको प्रेशर हूंदो अथनि उन में ॻाल्हि कंदा आहिनि, पाण उनजी एनालिसिस न कंदा आहिनि त छो असां हिते जेको आहे पंहिंजा पेर खोले नथा सघूं। शेख साहब, नेप नेशनल अवामी पार्टी, छा नेशनल अवामी पार्टी जेका हिकिड़ी तरक़ी पसंद उनमें अॻुवाण शामिल हुआ, उन्हनि नेशनल क्वेश्चन खे केतिरो एड्रेस कयो? उहा नेप छो टुटी? 67 में पीपल्स पार्टी जो बुनियादु पियो, खाबी धुर जा अॻुवाण जेके आहिनि असां ॾिसूं था उनमें शामिल थिया। अॻिते हली ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं हुकूमती दौर में अचे थो पियो त ख़ुदि उनजे विक्टिम जो निशानो बणिजनि था। हैदराबाद साज़िश केस खे उनखे मिसाल तौरु ॻणाए सघिजे थो त नेब खां शुरू कजे। नेब छो टुटी? 67 में पीपी जो बुनियादु, हैदराबाद साज़िश केस, इनखे अवां कीअं खोलींदव? अदा हिन में आहे त हिकिड़ो असांखे सम्झणु खपे त नैप निज पिज का तबक़ाती जदोजहद जी पार्टी हुई कोन। हुन में क़ौम परस्त बि हुया, लिबरल बि हुया, डेमोक्रेट्स बि हुया, लेफ्ट जा माण्हू बि हुया। इहो गॾियल हिकिड़ो महाज़ हो शकील हुन दौर जो। नैप गॾियल महाज़ हो। का नैप जेका आहे हिकु कम्युनिस्ट पार्टी या क़ौम परस्त पार्टी नहीं, पर सभई उते वेठा। ऐं इहो मां चवंदो आहियां शानदार क़िस्म जो महाज़ हुयो जेको हिन मुल्क जी पॉलिटिक्स जे लाइ लिटमस पेपर हिकिड़ो असांखे केमिस्ट्री में पढ़ाईंदा आहिनि ते लिटमस पेपर जी हैसियत पे रखी। पर अफ़सोस इहो आहे त उन कम्युनिस्ट पार्टी उन नैब खे जेको ज़वाल नसीब थियो सो उन माण्हूअ जे हथां नसीब थियो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे हथां, जंहिंखे ज़ुल्फ़िकार खे अॻिते हली अहसासु थियो त नैब जे टुटण सां जेको आहे सियासत जो बैलेंस ख़तमु थी वियो। उन बैलेंस ख़तमु थियण जा नतीजा असां अॼु बि भोॻियूं था पिया। अॼु बि तव्हां ॾिसो त क़ौम परस्त शेख साहब, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो त नैब में शामिल न हुयो न, तॾहिं त हू अयूब जी कैबिनेट में हो। न, अयूब जे हुयो कैंप में। उन वक़्त नैप वॾी पावरफुल शइ हुई, बाद में पीपल्स पार्टी ठही। सही। 57 में जेके 58 में जेके इलेक्शन थियण वारियूं हुयूं जो ओचितो अयूब जी मार्शल आई, फौज अचे टेक ओवर कयो। उन ज़माने में नैप एॾी वॾी ताक़त थी उभरी ईस्ट ऐं वेस्ट विंग में जो नैप ईंदड़ जेको दौर में घटि में माण्हुनि सम्झो पिए त 25% ऑल ओवर द पाकिस्तान सीटूं कढंदी। इहो जेको हुकुमरान जे लाइ ख़ुदि बि दड़को हो, हुकुमरान लाइ बि हुयो त मथां अॻिते मसइलो पैदा थिए या को कम्युनिस्ट इनकलाब अची वञे। उन जे करे हुननि जेको आहे सो टेक ओवर कयो या अयूब जी मार्शल आहे बि इन ख़ौफ़ ऐं डप जी पैदावार। तंहिं करे उहो ज़ुल्फ़िकार अली जो हुन सां मसइलो हुई कोन। ज़ुल्फ़िकार अली त पाण ही बकौल बिज़ंजे जे वली ख़ान जे ज़ुल्फ़िकार हिन वटि आयो हो त मूंखे शामिलु कयो, पर मूंखे अॻु में ॿुधायो त मूंखे उहिदो कहिड़ो ॾींदो। उन ते हुननि चयसि त इहो उहिदे जी ॻाल्हि असीं नथा करे सघूं, तव्हां शामिलु थियो, बाक़ी ज़ाहिर आहे त तव्हांजो हिकिड़ो कदुकार ठाहे तव्हांखे अकोमोडेट कंदासीं। शायदि हिन ते ॻाल्हि न बणी ऐं पोइ ज़ुल्फ़िकार अली नैब खां जेको आहे पासीरो थी वियो।
पोइ वञी इहा पीपल्स पार्टी वग़ैरह बाद में 2 सालनि खां 3 खां पोइ अयूब खान जी हिन तहरीक खां थोरो अॻु में ठही। अच्छा, पीपल्स पार्टी डॉक्टर मुबशर हसन जे घर ते ठहे थी, उनमें खाबी धुर सां वास्तो रखंदड़ केतिरा ई अॻुवाण जेके आहिनि उनखे जॉइन कनि था। अॻिते हली ख़ुदि उहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हुकूमती दौर जो में विक्टिम बणजनि था पिया। इहो छा हुयो? नारो बि इहो सोशलिज़म जो जेको जॾहिं इंटरनेशनली डिवीजन थी पंहिंजो सोवियत यूनियन ऐं चाइना जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थिया त तव्हां ॾिसंदो जेके पंहिंजो प्रो चाइनीज़ जेके कॉमरेड आहे असांजा कम्यूनिस्ट हुया उहे घणो करे कंहिं हद ताईं अयूब खे बि सपोर्ट कंदा हुआ। उहो अयूब जे लाइ छाकाणि त अयूब जा चाइना सां तमामु सुठा तालुकात हुआ ऐं उन्हनि तालुकात ठाहिण में नो डाउट भुट्टे जो वॾे में वॾो हथु हुयो। तंहिंजे करे उहे घणे भाङे तव्हां कम्यूनिस्ट डॉक्टर मुबशर जा, महराज मोहम्मद ख़ान जा, जंहिंजा बि नाला खणंदो उहे उन दौर में प्रो पिकिंग कम्यूनिस्ट हुया। उहे सभई हिन सां शामिलु थिया। बाक़ी जेका प्रो सोवियत यूनियन पंहिंजो लाबी हुई उहा हिन सां न शामिलु थी। इन ई बुनियाद ते प्रो चाइनीज़ ऐं प्रो सोवियत यूनियन ते ख़ुदि नैब बि हिसा थी। हिकिड़े नैब जो जेको सरबराह वली ख़ान हुयो, ॿी नैब जो सरबराह जो मौलाना भाषानी हो। तंहिं करे एॾा जेके बि शामिलु थिया ख़ुदि मौलाना भाषानी तमामु हद खां वधीक प्रो चाइना पाण खे सॾाईंदो हो, तरक़ी पसंदि पर प्रो चाइना। त मां अर्ज़ु कयां त जेके बि पीपल्स पार्टी में शामिलु थियासीं सभु हिन चाइनीज़ जेको आहे असर खां मुतासिर हुया ऐं उन्हनि इहो पियो सम्झो त हिते इनकलाब जेकॾहिं असां पाण नथा आणे सघूं त हिकिड़ी असांखे पुरकशिश सहर अंगीज़ शख़्सियत जी ज़रूरत आहे। उहो भुट्टे जे साम्हूं बीठो आहे। पर हुननि खे शायदि उन दौर में इन ॻाल्हि जो अंदाज़ो न हो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ज़हीन बि आहे, उन सां गॾोगॾु हू माण्हू जेको आहे पॉपुलिस्ट सियासत जो बि शहसवार आहे। पॉपुलिस्ट सियासत इहो हूंदो आहे त जेके वक़्त जा मुतालबा हूंदा आहिनि, वक़्त जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे तव्हां जेको आहे दोहिराईंदो। पॉपुलिस्ट सियासतदान इहो थींदो आहे। भुट्टो साहिबु जीअं चवंदो त ज़रई सुधारा आणींदासीं, मुल्क में इंडस्ट्रियलाइज़ेशन खे मज़बूत कंदासीं, पर हिन जे सभु उबतड़ थियो। पॉपुलिस्ट सियासत इन ई मसइले जो हल ईअं न कढी सघंदी आहे जीअं असीं तव्हां था चाहियूं पिया। शेख साहब, हैदराबाद साज़िश जेको केस आहे उहो बि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हुकूमती दौर में थियो। थोरो असांखे हैदराबाद साज़िश केस जे हवाले सां ॿुधायो। इहे साईं हैदराबाद साज़िश केस हीअं हो त नैब ते जॾहिं नैब वारनि जी ऐं जेयूआ वारनि जी गॾियल सरकार हुई हिन में पंहिंजो KPK में ऐं बलूचिस्तान में, त इहो हिकिड़ो मुआहिदो थियो पीपल्स पार्टीअ सां ऐं हिन मुआदे में असांजे जनाब GM सैद जो वॾो पॉज़िटिव रोल हुयो जेको घणो करे माण्हू न ॿुधाईंदा आहिनि। GM सैद हुयो जंहिं जेको आहे नैब वारनि खे ॿियनि खे आमादा कयो हो त तव्हां ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे सपोर्ट कयो। उन ते वली ख़ान इख़्तिलाफ़ बि कयो, बाक़ी बिज़िंजे ऐं ॿियनि चयो त ठीकु आहे हिन त हालतूं तो ख़राबु आहिनि, इन खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे को। पोइ इहो मुआहिदो थियो, पर हमेशह नैब जी जेका सियासत हुई, बेसिक सियासत हुई, उन खां इस्टेब्लिशमेंट बि नाराज़ हूंदी। उन सां गॾोगॾु उहा शहनशाह ईरान लाइ बि कुझु दड़को हूंदी हिन पासे खां। अॻिते हली इहो थियो त जॾहिं भुट्टे साहिब जो आइन वग़ैरह इहे शयूं जॾहिं पास थी वियो ऐं भुट्टो साहिबु वज़ीर आज़म बि मुल्क जो थी वियो त पोइ मथियां दॿाउ इस्टेब्लिशमेंट में हुन जेको आहे नैब मां हथ कढिया। नैब मां हथ कढी नैब खे पोइ पाबंदीअ सां ऐं ॿियनि शयुनि सां मुंहुं ॾियणो पियो। पोइ हितां जेको आहे इन जे पस मंज़र में ॿ शयूं हुयूं। हिकिड़ो हुयो पंहिंजो ॼाणायो वियो त इराक मां हथियार पिया आया जेके नैब वारनि खे मिलणा आहिनि, उन्हनि हिते दंगा ऐं फ़साद पे पैदा करणु पिया चाहिया। या लसबेले जे पासे ॾे जेको हुई सा झड़पूं थियूं हुयूं, इन्हनि सभिनी खे बहानो बणाए हिननि जेको आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिबु नैब जी गवर्नमेंट खे हिते डिसमिस कयो बलूचिस्तान में। ऐं होॾां जेको आहे सो पंहिंजो KPK में बि जेयूं आहे नैब जी गवर्नमेंट जेका आहे उन्हनि ते एहतजाजनि इस्तीफ़ा ॾिनी। हिन इस्तीफ़ा ॾियण खां पोइ हिननि ते इहो इराक़ी हथियारनि जो जेको आहे वॾे में वॾो तोहमत हणी हिननि सभिनी खे गिरफ़्तार करे ऐं हैदराबाद जेल में मोकिले छॾियऊं। ऐं उते इहो जेको आहे सेकंड हैदराबाद ट्रिब्यूनल ठहियो। उन ट्रिब्यूनल में अॻिते हली रेफरेंस दाख़िल थियो त नैब ते पाबंदी विधी वञे ऐं उन रेफरेंस खे
याहिया बख़्तियार सरकार जे तरफ़ां परसू कयो, याहिया बख़्तियार परसू कयो सरकार जे तरफ़ां, ऐं नैब ते को पाबंदी लॻी ऐं उहा पाबंदी अॼु ताईं बरक़रार आहे, छो त उन खां पोइ नैब खे ॿीहर हिननि रीओपन करण लाइ का बि दरख़्वास्त न ॾिनी, पर उन मां नैब जे पाबंदीअ मां NDP ठही, PNP ठही ऐं ANP ठही। शेख साहब, खाबी धुर जी सियासत जो जेकॾहिं पाण तज़ियो कयूं ऐं उनमें मुख़्तलिफ़ जेके कैरेक्टर हुआ उनमें उन्हनि जो रोल रहियो, हैदर बख्श जतोई ऐं सुबो गयानचंदाणी जे रोल खे अवां कीअं था ॾिसो? हैदर बख्श जतोई ऐं सोभे साहब जो रोल हो त ॿई जेके आहे मोहबे वतन सिंधी लफ़्ज़ हाणे हिते इस्तेमालु कनि, हू लेफ्ट जी पॉलिटिक्स खे बिल्कुलु ओन कंदा हुआ। हैदर बख्श जतोई या सोभो साहब ॿई ओन कंदा हुआ। ॿिया बि जेके पंहिंजो कम्यूनिस्ट असर खां मुतासिर हूंदा हुआ, बिज़िंजो हूंदो हो या अब्दुल समद अचकज़ई हूंदो हो या होॾे हुन में KPK में जेके हूंदा उहे बि कंदा, पर उहे क़ौमी सवाल खे अहमियत ॾींदा हुआ। इन ते त झड़पूं थियूं हैदर बख्श जतोई जूं ऐं कम्यूनिस्ट पार्टीअ जूं। पोइ कम्यूनिस्ट पार्टीअ हैदर बख्श जतोई जी मेंबरशिप जेका आहे उहा बि ओन करण खां या मुर्गो मेंबरशिप ॾियण खां ई लवायो हो त कामरेड तमामु जज़्बाती आहे, जज़्बाती लफ़्ज़ कामरेड लाइ इस्तेमालु कया विया। सोभो साहब सिधी सही ॻाल्हि कंदो, मां त हाणे हुन सां चङो ख़ासो रहियुमि, पंहिंजे हुबल वतनी तां हथु नथा खणी सघूं पिया, ऐं इहो क़ौमी सवाल जेसिताईं हल न थींदो तेसिताईं पाकिस्तान में कंहिं बि चेंज या रद्दो बदल ॾांहुं असां न वेंदासीं। असां जेको आहे सहरा में ऋणपट में जेको आहे घुमंदा फिरंदा रहंदासीं। शेख साहब, MRD जो जेको हिकिड़ी शानदार तहरीक रही, MRD जी तहरीक जे अंदरि खाबी धुर जी जेके पार्टी हुयूं उन्हनि जो रोल कीअं रहियो? उन्हनि जो रोल रहियो, मुहतात रोल रहियो, बिल्कुलु रहियो, पर ओपनली जेका आहिनि कोन पिया आया, मुख़्तलिफ़ महाज़न तां पिया आया, उन्हनि जो कंहिं न कंहिं हवाले सां रोल रहियो आहे MRD जी तहरीक में। शेख साहब, जनरल ज़िया जी आमरीत में पाण ॾिसूं था त शहीद नज़ीर अब्बासी जी शहादत थी, जाम साकी केस तमामु घणो मशहूरु थियो ऐं अॻिते हली पोइ साॻियो जाम साकी जेको आहे उहो कम्यूनिस्ट न रहियो ऐं हू सूफ़ी बणिजी वियो, ऐं उनखां पोइ असां ॾिसूं था त उहो रायवंड जी जेका तबलीगी जमायत आहे उन जे इज्तिमा में बि शामिलु थिए थो पियो, त जाम साकी केस जे हवाले सां थोरो ॻाल्हायो। जाम साकी केस बि इहो हुयो त जनरल ज़िया जी रिजीम जेको आहे उहा कम्यूनिस्टनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त कोन कंदी। पोइ कम्यूनिस्ट जेको आहे चाइनीज़ कम्यूनिस्ट हुजे या अवां जो सोवियत यूनियन जो, उहो कंहिं बि हालत में ॿियो त छॾियो, पर जेको मूव कंदड़ नेशनलिस्ट हुयो, उनखे बि जनरल ज़िया बर्दाश्त न कंदो हो। तंहिं करे हिननि दोस्तनि खे जे बारे में हुनजी जेका राय हूंदी हुई त इनखे कंहिं बि हालत में दाबे हेठि रखिजे, ज़ेर बार रखिजे ऐं कीअं बि उन्हनि खे उसर न ॾिजे। उनजे लाइ हिन ॾहकाव पैदा करण जे लाइ नज़ीर अब्बासीअ खे शहीद करायो, नज़ीर अब्बासीअ खे हिननि मारायो, ऐं जाम साकी जेको आहे जीअं सोवियत यूनियन टुटी त उन खां पोइ जाम साकी पंहिंजी जेको आहे रिविज़िट न करे सघो सियासत खे। या अञा बि मां तव्हांखे ॿुधायां थो त 83 में जॾहिं असां MRD तहरीक में जेल में हूंदा हुआसीं त जाम साकी बि असां सां गॾु हूंदो हो सेंट्रल जेल सखर में। जाम साकी उन वक़्तु जॾहिं सेंट्रल जेल सखर में हूंदो हो तॾहिं बि कचहरी जेका असां कंदा हुआसीं उन में जाम साकी जेको हो सो अञा मामचोई जूं ॻाल्हियूं कंदो हो। हिकिड़े मूं चयोमांसि छो अञा ताईं तव्हां मामचोई में आहियो? चई यार ॿियो रस्तो ई कोन्हे न, ऐं रस्ते जे लाइ इहो आहे त असां माना मां तव्हां सभई गॾिजी ऐं पंहिंजो रिव्यू कयूं, ऐं उहो रिव्यू जीअं सोवियत यूनियन टुटी त हिन रिव्यू करण जे बजाए हिनखे चइबो आहे अंग्रेज़ीअ में डेबेकल ऐं सिंधीअ में चइबो आहे भाॼ या फरार हासिलु करणु, फरार हासिलु कयूं। पोइ जॾहिं माण्हू पंहिंजो अकाउंट न करे सघंदो आहे, पंहिंजी अकाउंटेबिलिटी न कंदो आहे त हुनखे किथे न किथे पनाह वठणी पवंदी आहे। पोइ कॾहिं सूफ़ी थींदो आहे वञी, कॾहिं तओ ॻिची में पाए घुमंदो आहे, कॾहिं कहिड़ा कम कंदो आहे। पर इहो थियो त जाम साकी
पाण खे वरी जेको आहे रीडिस्कवर न करे सघियो, उनजे करे ॼाम ते पोइ आख़िर में इहे सियासी जेके ॾुखियायूं आहिनि या सियासत खां कटिजी वियो। शेख साहब, सोवियत यूनियन जे फॉल डाउन खां पोइ केतिरनि जेको पॉलिटिकल वर्कर हुया, उन दौर जा एक्टिविस्ट हुया, उन्हनि वञी जीअं तव्हां चयो त के सूफ़ी थिया, के जेके आहिनि उहे सियासत खां पासीरा थी विया। शेख अयाज़ जी शाइरी ते पाण चऊं था त शेख अयाज़ जी शाइरी जेका मुज़ाहिमती शाइरी हुई, असां उनमें लास्ट जेको आहे उनमें टिल्ट ॾिसूं था त उनजो मज़हब ॾांहुं लाड़ो थियो ऐं पोइ हुन दुआऊं बि लिखियूं, मनाजातूं बि लिखियूं। शेख अयाज़ जो टिल्ट थियण जो छा ख़ासि रीज़न छा हो? ॿ रीज़न हा। हिकिड़ो शेख अयाज़ जो नफ़्सियाती मसइलो हो। शेख अयाज़ नो डाउट अॼु बि शेख अयाज़ खे असां जिन ॾिठोसीं असां ख़ुशि नसीब आहियूं। असां खां पोइ वरी के पुछंदा त तव्हां असां खां पोइ पुछंदा त शेख अयाज़ कंहिं ॾिठो हो। शेख अयाज़ जेका शानदार जानदार शाइरी कई, उनजो अॼु बि मुक़ाबिलो नथो करे सघिजे। मां हिते हिकिड़ो तव्हांखे मिसाल थो ॾिसां पियो। साईं जी एम सैद जॾहिं शेख अयाज़ वाइस चांसलर थियो त साईं जी एम सैद हिन ते कावड़ियो। उहो आख़िर इब्राहिम मुंशीअ खे ऐं ॿियनि शाइरनि खे घुराए चई त हाणे अॻिते असां ही तरानो जेको आहे शेख अयाज़ जो लिखियलु सिंध देश जी धरती ते पंहिंजो सीस निमाया, इन जी जॻह ते ॿियो तरानो हाणे ॾिठो। तव्हां यकीन कयो शकील, उन ते महीनो सॼो सन में मुख़्तलिफ़ शाइरी थींदी रही। आख़िर में सैयद सरेंडर करे चयो त न बाबा, अयाज़ ॿी शइ आहे, इहे अयाज़ जी शाइरी असां ओन था कयूं पिया। तंहिंजे करे हिकिड़ो इहो दौर हो अयाज़ जो। ॿियो मां जेको चयो तव्हांखे त अयाज़ जो नफ़्सियाती मसइलो हो। कहिड़ो मसइलो हो? अयाज़ जंहिं पाए जी शाइरी कई हुई, अयाज़ सम्झंदो त मां इन खां बि वॾे पाए जो शाइर आहियां। अयाज़ खे साम्हूं तव्हां दो पब्लिक ऐं आवाम जंहिं अयाज़ खे ॿुधो या जोए हिन खे रीडिस्कवर कयो, पर अयाज़ खे इहो हो त मां टैगोर जे पाए जो शाइर आहियां ऐं मूंखे उहा जेका आहे ॻाल्हि उहा न मिली। उनजो सबबु हो त टैगोर जी बंगालीअ में शाइरी जेका गीतांजलि, उहा सभु अंग्रेजी में ट्रांसलेट थी। उन ज़माने में अयाज़ खे ट्रांसलेटर न मिलियो, ट्रांसलेशन थी हा त शायदि अयाज़ इहो रस्तो अख़्तियार न करे हा। पोइ अॻिते हली माण्हूअ खे छा थींदो आहे, उन नफ़्सियाती कैफ़ियत मां भउ ऐं डपु ऐं ख़ौफ़ पैदा थींदो आहे ऐं माण्हू पंहिंजी जाइ ते नॉन कन्फर्मिस्ट जेको हूंदो आहे, उहो माण्हू ॾाढो जेको आहे सो अॻिते हली पाण खे कंहिं न कंहिं जहोल लफ़्ज़ हिकिड़ो सिंधीअ में चवंदा आहिनि जहोल या मुसीबतनि फासाईंदो आहे। पोइ इहे अयाज़ जेके आहिनि आख़िर में वञी मज़हब ॾे लाड़ो कयो ऐं मज़हबी माण्हू थियो ऐं सम्झणु ईअं लॻो त मां जेको कुझु अॻ में करे आयो आहियां उन मां मूंखे को एॾो वॾो जेको आहे लाभ बि हासिलु न थियो आहे ऐं शायदि जेको आहे सो मां किथे कंहिं कंहिं हंधि मज़हब जी मुखालफ़त करे पाण खे जेको आहे नुक़सानु पहुचायो आहे। छाकाणि अयाज़ जी शाइरीअ में मज़हब माना मुले वारो मज़हब। सरमद वारो हिकिड़ो बैत आहे न, जी जी। त सरमद पंहिंजे इमामे में छा थो सोचे मुला ॾाढ़ी नोचे। मुला हिन में आहे हे सरमद सोचे छा थो पियो। अञा ॿ टे अहिड़ा अथसि शयूं जेके अयाज़ हिन हवाले सां मज़हब लास्ट क्वेश्चन शेख साहब, सरमाएदाराणो जेको इस्तेहसाल आहे सॼी दुनिया जे अंदरि अॼु बि उहो जारी आहे। पाकिस्तान जे अंदरि खाॿी धुर जी सियासत, मज़दूर, हारी तहरीकुनि जो अवां मुस्तक़बिल कीअं ॾिसो था पिया ऐं हीअ जेका जमहूरी तहरीक आहे ख़ासि तौर ते जंहिंजो शानदार हिकिड़ो माज़ी बि रहियो आहे, फ्यूचर जे मुस्तक़बिल जी सियासत में जेकॾहिं अव्हां खां पुछिजे त जमहूरी, तबक़ाती, मज़दूर, हारी ऐं मजमूई तौर ते खाॿी धुर जो सियासत जो अव्हांखे मुस्तक़बिल कीअं नज़र अचे थो? मुंहिंजे ख़्याल में थोरो रिव्यू करण जी कोशिशि आहे, छाकाणि त इंडस्ट्रियलाइज़ेशन माण्हुनि खे थी तौरु सुख ॾिए थी, पर माण्हूअ जो जेको रत ऐं सत चूसे थी पई न, उहो माण्हूअ खे अहसासु कोन थो थिए। टेक्नोलॉजीअ जे करे माण्हुनि खे ईअं बेसुध करे छॾियो अथऊं ऐं टेक्नोलॉजी या मोबाइल फ़ोन कल्चर में माण्हू थी पिया, पर ईअं न आहे। ऐं खाॿी धुर जो जेको ईंदड़ दौरु आहे उन में मां तव्हांखे थो ॿुधायां त अॼु मां हिकिड़ो माउस्तंग जो हिकिड़ी तकीर पे पढ़ी वेठी, अॼु पढ़ी अथमि। उन में हिकिड़ो शानदार हिन ॻाल्हि कई जेका मूंखे आइड़जी वई त इहो ई जेको आहे खाॿी धुर जो मुस्तक़बिल आहे। उन में आहे
उन नालो ॾिनो आहे माओ ज़ेतुंग उनखे त डेमोक्रेटिक कम्युनिज़म। माना माओ ज़ेतुंग इहा 37 में ॻाल्हि कई अथव त कम्युनिज़म ईंदो, पर जेकॾहिं कम्युनिज़म ईंदो पर उनखे असां डेमोक्रेट बणायूं, माना असांजो अॼु जो जेको ज़रूरत आहे सो लेफ्ट जी सियासत बि डेमोक्रेट थिए ऐं उहा हिन वाइड स्पेक्ट्रम में ॾिसे त हिन मुल्क में इंडस्ट्रियलाइज़ेशन ऐं उन सां गॾोगॾु हिते जेका आहे तबक़ाती जदोजहद खे नए सिर हलाइण सां इन नए सिर जेको आहे हलाइण में ई असांजो आजको आहे। पर उनजे लाइ आउं वरी बि आख़िर में थो चवां त हर शइ जो रिव्यू कयो, रिव्यू करण खां सवाइ ॿियो को रस्तो ई कोन्हे। 21वीं सदीअ में हर शइ जो रिव्यू थियणु खपे। बिल्कुलु असांखे सिंध जी जेका मजमूई सियासत आहे, मुल्क जी सियासत, खाबी धुर जी सियासत, जमहूरी तबक़ाती क़ौम परस्त तहरीकूं जेके आहिनि उनजो रिव्यू नए सिर सां जाइज़ो वठिणो पवंदो ऐं उनमें जेके तब्दीलियूं आहिनि उहे तब्दीलियूं आणणियूं पवंदियूं। जेसि ताईं तब्दीलियूं न आंदियूं वेंदियूं ऐं तेसि ताईं जेको आहे उहो मसइले जो को हल न निकिरी सघंदो। अमानुल्लाह शेख साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।